मौसम जी अपडेट ॾींदा हलूं दोस्तों तव्हांखे। अॼु 22 सितंबर यानी 24 खां 72 कलाकनि जे दौरान सिंध ऐं बलूचिस्तान ऐं पूरे मुल्क में मौसम जी सूरत हाल छा रहंदी। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल सब्सक्राइब करणु न विसारींदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त महिरबानी करे पेज के फॉलो लाइक इन वीडियो के अॻिते ज़रूरु हाणे शेयर करे छॾियो जीअं कंहिं ॿिए खे भी मौसम जी अपडेट मिली सघे। अगर फेसबुक पेज जे मथां लिंक ॾिनल अथव उन ते क्लिक करे यूट्यूब चैनल ते अची सब्सक्राइब कंदव तव्हांजियूं वॾियूं महिरबानियूं। तव्हांखे मौसम जी अपडेट दोस्तों ॾींदा हलूं त तफ़सीलात जे मुताबिक़ बरसातनि जो नओं सिलसिलो मुल्क जे बालाई इलाइक़नि खां शुरू थींदो ऐं बलूचिस्तान जी अपडेट ॾींदा हलूं। ज़ोब कोयटा समेत शुमाली बलूचिस्तान में बरसात जो इम्कान आहे। ज़ोब कोयटा समेत शुमाली बलूचिस्तान में बरसात जो इम्कान आहे। ऐं पंहिंजी सिंध जी तव्हांखे सूरत हाल ॿुधाईंदा हलूं त 24 खां 72 कलाकनि जे दौरान किथे किथे बरसात थींदी। इहो तव्हां शहरनि जा नाला खणी तव्हांखे ॿुधायां थो मां। कराची, ठठा, बदीन, केती बंदर, सिजावल समेत सिंध जे साहिली पट्टी ते बरसात जो इम्कान आहे। कराची, ठठा, बदीन, केती बंदर, सिजावल समेत सिंध जे साहिली पट्टी ते बरसात जो इम्कान आहे। ऐं बालाई इलाइक़नि में मूसलाधार बारिशनि खां भी ख़तरो आहे। रोज़ाना जीअं तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं रोज़ाना जीअं तव्हांखे अपडेट ॾींदा आहियूं इन जे करे तव्हांखे चवंदा आहियूं सब्सक्राइब करे छॾियो।